ही गुज़िरियल ॾींहं खां जेकी सोशल मीडिया ते असीं पिंकी पिंकी ॿुधी रहिया आहियूं ऐं हिन जा इंकशाफ अची रहिया आहिनि साम्हूं, छा चवंदो? जी बिल्कुलु सबा ही गुज़िरियल ॾींहुं जेको आहे कोर्ट में जेकी हिनजी पेशी थी अनमोल अनम उर्फ पिंकी आहे उहा जेकी पेशी उहा ईअं हुयो ॼण हुनजी केट वाकी उन खां पोइ तमामु उर्दू मीडिया जेको आहे उनखे खयो त जेको आहे ही जेकी डीलर आहे मंशियात जी वॾी डीलर आहे उहा कीअं कोर्ट में अची पेश थिए थी केतिरो प्रोटोकॉल मिले थो उन खां पोइ ज़ाहिर आहे जॾहिं मीडिया ते शयूं ईंदियूं आहिनि त हुकूमत बि जागी पर ही ख़ासि करे मां तव्हांखे ॿुधायां जेकॾहिं जेतिरे क़दुरु मुंहिंजे ज़रियनि जो चवणु आहे त ही पिंकी जेकी आहे उहा कराची मां त गिरफ़्तार न आहे थी पर पिंकी लाहौर मां गिरफ़्तार थी आहे जंहिंखे कराची में सिर्फ़ु उनजे करे आंदो वियो त पिंकी जिन माण्हुनि खे यानी कि तमामु कारोबारी माण्हुनि जूं औलादूं छोकिरियूं तोड़े छोकिरा हुजनि उन्हनि जी निशानदगी करे त हुन सां हिन कुथे धंधे में केरु केरु मुलविस आहिनि इंतिहाई जेको आहे ही जेको ख़ासि करे पिंकी आहे हुन ते पहिरियां बि 10 केस त कराची में दाख़िल आहिनि ऐं उहे कराची जो जेको गिगरी वारो थाणो आहे 5 केस हुन में आहिनि ऐं 5 केस दरख्शां थाणे ते दाख़िल हुया पर तमामु केसनि में जेकी आहे उहा मफ़रूर रही जीअं तव्हां हुनजो वॉइस ज़रूरु ॿुधो हूंदो त उहो चए थी त पुलिस वारनि खे त गोॾनि में अकुलु हूंदो आहे तव्हां केतिरी बि कोशिशि कयो 15 साल पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदव रिटायर थी वेंदव पर पिंकी खे तव्हां गिरफ़्तार नथा करे सघो क़बर में बि यादि कंदव त असां केतिरी कोशिशि कई पर पिंकी खे गिरफ़्तार न करे सघियासीं ऐं पिंकी हिकु ब्रांड आहे हाणे ॾिसणो इहो आहे त सिविल असास इदारनि जेकी कार्रवाई कई आहे पुलिस सां गॾु हुन में वधीक केतिरा केतिरा माण्हू मुलविस आहिनि ख़ासि करे हिन जो जेको तालुक़ु आहे उहो लाहौर जे कसूर वारे इलाइक़े में इलाइक़े सां जीअं मां ॿुधायो त हाणे ॾिसणो इहो आहे त ही जेको बाज़ औक़ात असां ॾिठो आहे जॾहिं कंहिंजी बि अहिड़ी वीडियो या ऑडियो वायरल थींदी आहे जेके बाक़ाइदा धमकियूं दाबा ॾींदा आहिनि त असांजो केरु कुझु बि नथो करे सघे वरी कुझु वक़्त खां पोइ हुनजो सॉफ्टवेयर अपडेट थी करे बि हिकिड़ी वीडियो ईंदी आहे त तव्हांजो तज़ियो छा थो चए पिंकी जी का अहिड़ी वीडियो ईंदी जंहिंमें हुनजो सॉफ्टवेयर अपडेट थियल हूंदो या बसि इलाही ॾरो मामिलो लॻी रहियो आहे अव्हांखे? ॾिसो मुबशर सॉफ्टवेयर अपडेट उन्हनि जो थींदो आहे जेके ग़रीब तबिके जा माण्हू हुजनि जेकी कमज़ोर हुजनि उन्हनि जो सॉफ्टवेयर अपडेट ज़रूरु थींदो आहे पर पिंकी जहिड़ी जेकी हिकिड़ी ताक़तफुल मंशात ब्रगर आहे उनजो मुमकिन आहे त उनजो जेको सॉफ्टवेयर अपडेट थिए उहा त ख़ुशी सां घुमे थी पर पिंकी पाण त गिरफ़्तार थी पर पाण सां गॾोगॾु जीअं चवंदा आहिनि हम तो डूबे सनम मगर आपको भी ले डूबेंगे तमामु जेके इन्वेस्टिगेशन जा जेके ऑफिसर्स हुया उहे मुअतल थिया आहिनि तनक़ीद खां पोइ जेको आहे सिंध हुकूमत इंक्वायरी टीम जोड़ी आहे इंक्वायरी टीम में DIG ॾखिण जेको आहे हुनजो चेयरमैन हूंदो SSP साउथ जेको आहे उहो बि मेंबर हूंदो SSP CI SIU ऐं जेको आहे सिटी पुलिस जो जेको SSP आहे उहे बि हुनजा मेंबर हूंदा पर मूंखे लॻे थो त जहिड़े रीति ख़ासि करे ज़ाहिर आहे जंहिं सूबे में केस थींदो आहे उन हुकूमत ते तनक़ीद थींदी आहे तनक़ीद इंतिहाई तमामु घणी थी आहे ख़ासि करे सिंध पुलिस जी जेकी रिट आहे उन खां पोइ घरू वज़ीर नोटिस ज़रूरु वरितो आहे ॾिसणो इहो आहे त जेकी हुन ते केस आहिनि छा उन केस में उहा अञा वधीक जेल में रही सघे थी या जल्द वापसि अची सघे थी सुवाल तमामु पुलिस ते घणा आहिनि पुलिस जॾहिं पंहिंजी प्रेस रिलीज़ में पहिरियां ई ॼाणायो त जेकी पिंकी गिरफ़्तार थी आहे उन जे कब्ज़े मां किरोड़े रुपयनि जी कुकिंग उन सां गॾोगॾु ॿियो जेको सामान आहे हथियार मिलिया आहिनि पर जॾहिं पिंकी कोर्ट में आई त उते सिर्फ़ु 15 लख रुपए जी मंशात पुलिस ॾेखारी हाणे सुवाल इहे आहिनि त जी आमिर साहब ज़िया साहब जन जो साम्हूं आयो आहे हिकिड़ो बयान निजी टीवी चैनल जे एंकर पर्सन वसीम बादामी सां हुननि ॻाल्हाईंदे चयो त पिंकी जी ज़मानत न थी सघंदी ऐं नई कंदासीं नई थींदी त पोइ छा सम्झो पिया ऐं पिंकी हिक पासे ॾिसूं पिया त एतिरी मुतमइन आहे जो चवे पई त पिंकी खे कुझु बि कोई बि कुझु नथो करे सघे सो ॿिन्ही पासनि खे तव्हां कीअं पिया ॾिसो छा थींदो छा मामिलो दॿिजी वेंदो? ॾिसो ज़िया लंजार जो बयान त क़ाबिल तारीफ़ आहे पर सज़ा छा ते थींदी आहे एविडेंस ते थींदी आहे
सज़ा सबूतनि ते थींदी आहे। जेकॾहिं ज़ाल अंजार पंहिंजूं जेकॾहिं ॿियूं के एफआईआरूं ताक़तवर एफआईआरूं कराए थो त मुमकिन आहे त पिंकी जी जेको आहे ज़मानत न थिए, पर कोर्टूं ॾिसंदियूं आहिनि गवाहनि खे, शाहिदनि खे, त पिंकी वटि तव्हां मिलियो छा आहे।